रब फरमाया ते इब्राहिम मूं तोखे पंहिंजो दोस्त बणायो आहे। इब्राहिम खलीलुल्लाह, चो इब्राहिम खलील जी माना छा आहे? दोस्त। इब्राहिम अल्लाह जो छा हुयो? ॻाल्हायो, इब्राहिम अल्लाह जो दोस्त हुयो। अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो, जिब्रील ॿुधाई इब्राहिम तोखे मूं पंहिंजो दोस्त बणायो आहे। अला अन्नक आबुद इबादली, इन्हे जे लाइ न त तूं घणी मुंहिंजी इबादत कंदो ही, रात जागंदो ही, नफ़िल पढ़ंदो ही, तहज्जुद पढ़ंदो ही, इन्हे जे करे तोखे खलील न बणायो अथम। वलाकिन अत्तलअतु अला क़ुलूबिल मुमिनीन फलम अजिद क़ल्बन अस्खा मिन क़ल्बिका। इब्राहिम जॾहिं मूं पंहिंजे पाननि जे दिलुनि ते नज़र फेराई त सभिनी माण्हुनि जे दिलुनि खां तुंहिंजी दिल वधीक सखी ॾिठमि। तोखे दिल जो सखी ॾिठमि, इन्हे जे करे मूं तोखे पंहिंजो दोस्त बणायोमि। मुंहिंजी दोस्ती तोखे मिली आहे इबादत जे करे न, सजदन जे करे न, रातुनि जे जागण जे करे न, नफ़िलन पढ़ण जे करे न, हज बैतुल्लाह जा करण जे करे न, काबे जी तामीर करण जे करे न, ज़मज़म जो चश्मो जारी करे खुदा जे ख़ल्क़ खे मिठे पाणी पियारण जे करे न, मूं तोखे खलील हिन जे करे बणायो आहे जो तूं दिल जो सखी आहीं। सुभान अल्लाह। अल्लाह के बाने जी दिल जी सखावत वणंदी आहे। हिन हदीस जे लफ्ज़न मां इहा ॻाल्हि बि मालूम थी त सखावत जो वास्तो दिल सां आहे। पैसा खीसे में हूंदा आहिनि, ख़र्च हथ कंदा आहिनि, ॾींदा हथ आहिनि, पर चवंदी दिल आहे। दिल थी चवे त ॻंढड़ियूं ॾेई लिकाए रखी, वरी लिकी लिकी ॻणींदो घणा आहिनि। अल्लज़ी जमा मालूम अदद, अल्लाह खे ख़बर आहे न बाने जी तबीयत जी, क़ुरान में लिखी छॾी त लिकी लिकी ॻणे थो, जमा मालन व अदद, गॾु करे थो पोइ वरी उनखे ॻणे थो। घणा नोट थिया, घणा घटिया, घणा वधिया, उनखे ॻणे थो। पर ख़र्च करण जे लाइ दिल खपंदी आहे। छा खपंदी आहे? दिल खपंदी आहे।